अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 18 मई 2026 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां जो पंहिंजी मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। बलूचिस्तान जे शहर दालबदीन में हथियारबंदनि कंट्रोल संभाले वरितो। थाणे ते हमिलो ईंदड़ वेंदड़ रस्ता बि बंदि कया विया। सिंध रियासती ॾाढ खे मुंहुं ॾेई रही आहे, क़ौमी ॿधी करणी पवंदी। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां बराडफोर्ड में क़ौमी शहीदनि जी यादि में तक़रीब। सिंध जे वसीलनि ते वालार ख़िलाफ़ जसकम बशीर कुरैशी जो राणीपुर में पैदल मार्च। नवाबशाह में बि सनान ख़ान कुरैशी जी अॻुवाणी में एहतजाजी मार्च। जीए सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो चयो आहे त सिंध टोड़ण जी ॻाल्हि थी त मज़ाहिमत थींदी। बलूचिस्तान में वधीक हिकु ॼणो खपिजी वियो, जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ एहतजाज बि जारी। STP जा पंगरियो ऐं शदाद कोट में मुज़ाहिरा। ख़ैरपुर नाथनशाह में शागिर्दनि जो लाइब्रेरी खे फ़ाल कराइण लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। मेहरापुर में NCHD मुलाज़िमनि जो मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज। ख़ैरपुर में IBA टेस्ट पास उमेदवारनि जो मुज़ाहिरो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। बलूचिस्तान जे शहर दालबदीन में हथियारबंदनि कंट्रोल संभाले वरितो। थाणे ते हमिलो ईंदड़ वेंदड़ रस्ता बि बंदि कया विया। हथियारबंद माण्हुनि शहर में 3 हंधनि ते नाकाबंदी पिणु कई। शहर में हथियारबंद माण्हुनि जी दाख़िला ऐं पुलिस जी जवाबी कार्रवाई दौरान कंहिं बि जानी नुक़सान जा इतला नाहिनि। सरकारी अमलदार नालो ज़ाहिर न करण जी शर्त ते ॿुधायो त शहर में हथियारबंद माण्हू दाख़िल थिया हुआ। हथियारबंद माण्हुनि थाणे ते हमिलो कयो, जंहिं सबबु उते मौजूदु 10 खां वधीक जांच हेठि आयल क़ैदी फ़रार थी विया। थाणे ते हमले बैदि हिकु वीडियो पिणु जारी कई वई, जंहिंजी तस्दीक थी नाहे सघी, पर वीडियो में थाणे जे गेट ऐं ॿाहिरीं भित ते गोलियुनि जा निशान ॾिसण में अचनि था, जॾहिं त मेन गेट में हिकु वॾो सुराख़ पिणु नज़र अचे थो। उन खां सवाइ वीडियो में थाणे जे अंदर जा कुझु हिसा सड़ियल बि ॾिसण में नज़र अचनि था। सरकारी अमलदार मूजिबि थाणे ते हमले खां अलावा हथियारबंद माण्हुनि शहर में 3 हंधनि ते नाकाबंदी पिणु कई। हुन ॿुधायो त पुलिस जी जवाबी कार्रवाई खां पोइ हथियारबंद माण्हू शहर मां फ़रार थी विया। संदसि चवणु हो त पुलिस जी कार्रवाई सबबु शहर में को वॾो नुक़सानु नाहे थियो। घरू खाते जे ख़ासि मुआविन बाबर यूसुफ़ज़ई हिकु बयान में चयो आहे त हमलेआवरनि थाणे सिटी ते हमले सां गॾु 3 मुख़्तलिफ़ हंधनि ते नाका क़ाइमु कया हुआ। हुन चयो त SSP चागीअ जी अॻुवाणी में पुलिस भरपूर जवाबी कार्रवाई कई, जंहिं सबबु हथियारबंद माण्हू भॼी विया। शहर में सूरतहाल मुकमिल तौरु कंट्रोल में आहे, जॾहिं त इलाइक़े में सर्च ऑपरेशन पिणु जारी आहे। जॾहिं त ॿिए पासे BLA जे तर्जुमान जीअंद बलूच दालबंदी में थियल हिन कार्रवाई जी ज़िम्मेवारी पंहिंजी तनज़ीम तरफ़ां क़बूल कई आहे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां बरतानिया जे शहर बराडफोर्ड में सिंध जे क़ौमी शहीदनि ऐं सुरमनि खे भेटा पेश करण लाइ हिकु शानदार तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें बरतानिया जे मुख़्तलिफ़ शहरनि मां वॾे अंग में सिंधियुनि पंहिंजनि कुटुंबनि समेत शिरकत कई। प्रोग्राम जी मेज़बानी गुल सनाई निहायत सुहिणी ऐं पुरजोश अंदाज़ में सरअंजाम ॾिनी। तक़रीब क़ौमी जज़्बनि, आज़ादी जे वलवले ऐं शहीदनि जी यादि सां शर्सार रही। प्रोग्राम जी शुरूआति सॼण चन्ना फ़क़ीर महमूद लाशारी ऐं शाहिद चन्ना सिंधु देश जे क़ौमी तराने ऐं इनक़लाबी गीतनि सां कई, जंहिंखां पोइ सॼो हाल क़ौमी नारेबाज़ी ऐं जज़्बनि सां गूंजी उथियो। तक़रीब दौरान कामरेड कोमल लगारी पंहिंजे ख़िताब में बजाराणी लगारी ॻोठ जे शहीदनि ऐं उन्हनि मथां लंजार टोले पारां कयल ज़ुल्मनि, जबर ऐं बर्बरीअत ते तफ़सीली रोशनी विधी।
हुन चयो त सिंध जी धरती मुसलसल रियासती ॾाढ नाइंसाफ़ियुनि ऐं क़ौमी इस्तेहसाल खे मुंहुं ॾेई रही आहे, पर सिंध जा बाशऊरी मज़ाहिमती माण्हू पंहिंजे क़ौमी हक़नि, सुञाणप ऐं आज़ादीअ जी जदोजहद तां हरगिज़ हथ न खणंदा। शहीद सराय कुर्बान खुआवड़ जे फ़र्ज़ंद शेर खुआवड़ पंहिंजे वीडियो बयान में चयो त असांजो शहीद बाबा हमेशह चवंदो हो त पार्टी ऐं उन जा कारकुन मुंहिंजी ज़ात खां वधीक अहम आहिनि, छो त उन्हनि जो असां ते एतमाद ऐं विसा आहे। जेकॾहिं ख़ुशहाल, बावकार ऐं आज़ादु सिंध लाइ असांखे पंहिंजे जाननि जूं कुर्बानियूं बि ॾियणियूं पियूं त असां कंहिं बि कुर्बानी खां पोइ न हटंदासीं। पहिरीं निशस्त में निढड़नि ॿारनि हमाद विधियो, तलहा रिंद ऐं हसनैन जरवार क़ौमी शहीदनि जे अज़ीम कुर्बानीनि ते तक़रीरूं कंदे खेनि भरपूर ख़िराज अक़ीदत पेश कयो। ॿी निशस्त में डॉक्टर हिदायत भुट्टो, सोरठ कल्पना, डॉक्टर आलिम मसूद ज़रका बंगलाणी ख़िताब कंदे सिंध जी मौजूदा सियासी, समाजी ऐं क़ौमी सूरतहाल ते ॻणती ज़ाहिर कई। मुक़ररनि चयो त सिंध खे दरपेश मसइलनि जो हल क़ौमी ॿधी, शऊर ऐं गॾियल जदोजहद में मौजूदु आहे। टें सेशन में नाम्यारे दानिश्वर डॉक्टर नसीर दश्ती चयो त सिंध सदियुनि खां पंहिंजे वजूद, सुञाणप ऐं बका जी जंग विढ़ी रही आहे। हुन चयो त अरगुननि, तुरखाननि ऐं अरबनि खां वठी मौजूदा दौर जे इस्तेहसाली क़ुवतनि ताईं सिंध मुसलसल मज़ाहिम जी अलामत रही आहे। अॼोको ॾींहुं उन्हनि अज़ीम सपूतनि जी यादि जो ॾींहुं आहे जिन पंहिंजे वतन ऐं क़ौम लाइ पंहिंजी जान कुर्बान कई। संदन कुर्बानियूं हरगिज़ रायगान न वेंदियूं। हाफ़िज़ आमीदियूं पंहिंजे ख़िताब में चयो त जेसिताईं सिंध जे क़ौमी जदोजहद में औरतुनि जी भरपूर शमूलियत यकीनी न बणिबी, तेसिताईं आज़ादी ऐं ख़ुशहाली जो ख़्वाबु साबिया न थींदो। हुन औरतुनि ते ज़ोर भरियो त औरतूं फ़रसुदा रस्मनि, रिवाजनि ऐं समाजी पाबंदियुनि ख़िलाफ़ उथी पंहिंजे हक़नि ऐं क़ौमी आज़ादी लाइ अॻिते अचनि। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे चेयरमैन डॉक्टर लखू लुहाणे पंहिंजे ख़िताब में चयो त सिंधी क़ौम तारीख़ जे इंतिहाई नाज़ुक ऐं फ़ैसिलाइते दौर मां गुज़री रही आहे। हुन चयो त हर सिंधी जी तारीख़ी ज़िमेवारी आहे त हू पंहिंजे वतन, क़ौमी हक़नि ऐं ईंदड़ नसलनि जे मुस्तक़बिल लाइ मुसलसल जदोजहद जारी रखे। हुन वधीक चयो त असांजे कुलनि ते शहीदनि जे रत जी अमानत आहे जंहिंखे कंहिं बि सूरत में रायगाह थियणु न ॾिनो वेंदो। हज़ारनि सालनि खां क़ौम खे जारण लाइ छा था सम्झो का चर्चे जी ॻाल्हि हिन मुल्क में, हिन दुनिया में ज़ोरावर, दाड़ेल, काबिज़, फोरू, कातिल बीठा आहिनि ऐं सा बि सिंध जहिड़ी धरती। नॉट ऑफ कोर्स सभु कंहिंखे पंहिंजी माउ वणे थी, मूंखे सिंध वणे थी छाकाणि सिंध मुंहिंजी माउ आहे। ईमानदारीअ सां बि ॻाल्हि कजे त इट इज़ वन ऑफ द फाइनेस्ट, रिचेस्ट कंट्री ऑन अर्थ ऐं उनखे उन ते ज़ाहिरा हमला थींदा आहिनि। हज़ारनि सालनि जी तारीख़ में हज़ारनि माण्हुनि, लखनि माण्हू, हिकिड़ा तो विच नाला ख़बर आहे, डॉक्टर नसीर दश्ती चयो लखे माण्हू बेनाम मारिजी विया। हिते तनी हिते रिमेम्बरेंस डे कंदा आहिनि, जेके रेड पॉपी डे चइबो आहे, उहे उन्हनि हज़ारनि सिपाही जेके बेनाम मरी विया। हिन क़ौम खे जारण लाइ लखनि माण्हुनि कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, का चर्चे जी ॻाल्हि न आहे। ऐं उन सॼे तारीख़ी प्रोसेस में असीं हाणे हिन हालतुनि में अची पहुता आहियूं। ऐं असीं सदाईं हिकिड़ो लफ़्ज़ चवंदा आहियूं त बाबा असीं पंहिंजे शहीदनि जो रत रायगान, कुर्बानी रायगान न थींदासीं। हिननि माण्हुनि ज़िंदगी में असांजूं कुर्बानी जो तंगी अॼु आयो बि आहे, कुर्बानी आहे। पश्तून तहफ़ुज़ मूवमेंट जे अॻवान एडवोकेट तारिक यूसुफ़ज़ई चयो त पश्तून ऐं सिंधी क़ौमूं तारीख़ी तौरु ज़ुल्म ख़िलाफ़ गॾु बीठियूं आहिनि। हीअ भाइपी इतिहाद ऐं मज़ाहिम जो रिश्तो मुस्तक़बिल में बि जारी रहंदो। बलोच नेशनल मूवमेंट जे अॻवान मंसूर बलोच सिंधी ऐं बलोच क़ौमी जदोजहद ते तफ़सीली रोशनी विधी। हुन चयो त सिंधी ऐं बलोच हिक ॿिए जो अणटुट हिसो आहिनि। ॿिन्ही क़ौमनि जी निजात संदन क़ौमी आज़ादी में लिकियलु आहे। हुन वधीक चयो त
संदन क़ुर्बानियूं ऐं शहादतूं ज़रूरु रंग लाहींदियूं। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे अॻवान डॉक्टर हिदायत भुट्टो ख़िताब कंदे चयो त तक़रीब जी पुॼाणी ते शाहिद चन्ना, सजण चन्ना, फ़कीरमंद लाशारी, अली चन्ना क़ौमी इनक़लाबी गीत पेश करे शिरकत कंदड़नि खां भरपूर दाद वसूल कयो। आख़िर में इहो वचन कयो वियो त बर्तानिया में रहंदड़ सिंधी पंहिंजे मज़लूम मारूड़नि जो आवाज़ बणिजंदा ऐं संदन हर ॾुख ऐं सुख में गॾु बीठल रहंदा। जीअं सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो सिंध जी मौजूदा सूरतहाल ते टंडे अलहियार में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सिंध नाज़ुक दौर मां गुज़री रही आहे। सिंध ख़िलाफ़ मुसलसल साज़िशूं थी रहियूं आहिनि। रियाज़ चांडियो जो वधीक चवणु हो त सिंध टोड़ण जी ॻाल्हि थी त मज़ाहिमत थींदी। असीं सिंध ख़िलाफ़ का बि साज़िश बर्दाश्त न कंदासीं। रियाज़ चांडियो जो वधीक चवणु हो त मुल्की हुक्मराननि आईनी तरमीमुनि जे नाले में सदाई तबाही कई आहे। आईनी ऐं अवामी सुधारनि लाइ पाकिस्तान जे हुक्मराननि जॾहिं बि ॻाल्हि कई आहे त अवाम जे हक़नि ते धाड़ा हणिया अथनि, मज़लूम क़ौमुनि जा वसीला फुरिया अथनि। पीकाएट जे नाले में पीपुल्स पार्टी, नून लीग, MQM ऐं मौलाना फज़ुल रहमान इहा तबाही कई त सॼे मुल्क में इज़हार जी आज़ादीअ ते बंदिश विझाई। सरकारी मुल्ला ऐं सरकारी क्रिमिनल्स जेके ॾोहारी इक़्तिदार आला ते वेठा आहिनि उन्हनि इहो तबाही आंदी त इज़हार जी आज़ादी ते बंदिश आहे, सहाफ़त ते बंदिश आहे, सोशल मीडिया ते सच न ॻाल्हायो, माण्हुनि खे ख़ौफ़ज़दा कयो। 26 ऐं 27 आईनी तरमीम अदालतूं अंधियूं मंडियूं उन्हनि जो ख़ात्मो थियो। पाकिस्तान में जुडिशल सिस्टम कॾहिं बि अवाम खे इंसाफ़ ॾींदड़ ऐं इंसानी हक़नि जो मुहाफ़िज़ न रहियो आहे, पर जेको जॾो सॾो सिस्टम अदालतुनि जो उहो बि ख़तमु कयो। हाणे SIFC जे ज़रिए मज़लूम क़ौमुनि जा वसीला, उन्हनि जो दरिया, समुंड, मईशत ऐं मादनियाती दौलत ते धाड़ो हणण लाइ जेका जाली पार्लियामेंट वेठी आहे, जाली पार्लियामेंट इस्लामाबाद में वेहारी अथनि, उहा जाली पार्लियामेंट जाली कानून साज़ी पई करे। पीका एक्ट जी जाली कानून साज़ी, अदालतुनि 26 27 तरमीम जी जाली कानून साज़ी, जाली पार्लियामेंट को हाणे 28 आईनी तरमीम पिया कर पास कराई। मादनियात छाजो वफ़ाक़, छाजी इस्लामाबाद, त तव्हां सभु कुझु चओ था त सिंध जो खसियो, कोयलो खसे विया हो, बिजली पंजाब पियो रोशन करे, हाणे रेलवे लाइन विछाई अथव त पंजाब जूं सनतूं ऐं कारखाननि खे सस्ती एनर्जी ॾियण लाइ सॼी पंजाब असांजो कोयलो चोरी कंदो। असांजे घरनि में बिजली कोन्हे, टंडोला डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर में बिजली कोन्हे, कराची असांजे गादी जे अंदर में बिजली कोन्हे, हैदराबाद को वठी सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में तबाह कुन गर्मी आहे, माण्हू मरी था वञनि, बिजली कोन्हे। गैस असांजी चोरी करे वञो, तव्हांजो टंडोला यार गैस ऐं तेल में ख़ुदि कफ़ील आहे। पंजाब खे मुबारक सदाई ॾींदा आहियूं, तेल निकिरंदो आहे, गैस त वरी पंजाब खे मुबारक, उहा खणी वञो। हाणे चओ था पहाड़ खसींदासीं, गोरख हिल स्टेशन खसी अथव, हाणे चओ था त तव्हांखो हले जी डंड, कींझर डंड, उहा खसींदासीं, वरी था चओ ॿेट खसींदासीं। सॼी मईशत ऐं दौलत उहा असांजी खसे, कंपनी सरकार ऐं पंजाब सरकार खे तव्हां ख़ुशहाल कंदा। असां सूबो न, तारीख़ी वतन आहियूं। नंढनि सूबनि जी ॻाल्हि असांजे वजूद ऐं वतनी हैसियत ते धाड़ो आहे। या अयूब खान खां वठी हिकिड़ो फार्मूलो रहियो आहे वन यूनिट ऐं नंढनि सूबनि जो। सिंध जे माण्हुनि खे अॼु टंडो अलहियार जे प्रेस क्लब जे तवसु सां हिन अवामी राब्ता मुहिम जे सिलसिले में इहो अर्ज़ कंदासीं त सभु कुझु इस्लामाबाद खसे पियो। सिंध जा माण्हू मुतालबो पिया कनि, भाई हम तो मुतालबा कर रहे थे कि जो ये इस्लामाबाद ने आसिफ जरदारी की दरिंदगी
रुश्वतखोरी, मनुष्यात फरोशी, धाड़ेल गर्दी, पुलिस गर्दी दी है। पिछले 18-19 साल में इस्लामाबाद और पंजाब और उनके इदारों ने हमें बर्बाद किया है। अपना आसिफ जरदारी ले जाओ, ये हमारा मुतालबा था। आप कह रहे हो कि आपका दरिया छीन रहे हैं। जसकम बशीर कुरैशी पारां सिंध जे ज़मीन ते वालार कुदरती वसीलनि जी नीलामी, कारोकारी जी कुधी रस्म, सरदारी जागीरदारी निज़ाम, तालीमी इदारनि में नियाणियुनि खे हिरासमेंट करण ऐं कूड़ा केस दाख़िल करण, मनशा जे ख़िलाफ़ राणीपुर भरिसां मल्हिराणी सोलंगी गेट खां शाह जी मशीन ताईं 1 किलोमीटर पैदल मार्च कयो, जंहिंजी अॻुवाणी जसकम जे मरकज़ी मालियाती सेक्रेटरी मुजीब भेलार, अकबर मकोल, ज़ाहिद शंबाणी, सजाद सोलंगी, जसकम आरिसर ज़िले खैरपुर जे जनरल सेक्रेटरी इम्तियाज़ माछी, साजिद मंगरियो, करम सामटियो, कलब अब्बास ऐं रज़ाक सोलंगी, जाना सोलंगी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में समय क़ौमी कारकुननि मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रवासियुनि पैदल अमन मार्च कयो। उन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त सिंध जेका अमीर आहे उन जा नौजवान मनशा जे वर चढ़ी ज़िंदगियूं वञाए रहिया आहिनि। सिंध जे तालीमी इदारनि में नियाणियुनि खे हिरासां कयो वञे थो, जॾहिं त नियाणियूं मजबूर थी ख़ुदकशी करण ते मजबूर थी वञनि थियूं। अॻुवाणनि वधीक चयो त सरदारी ऐं जागीरदारी निज़ाम सिंध जे रूह खे रंजायो आहे। सिंध जे समूरनि मसइलनि जो हल सिर्फ़ु साईं GM साहिब जे फ़िक्र में आहे ऐं सिंध ख़ुशहाल ॾिसणु था चाहियूं। उन लाइ असांजो साथ ॾियो त साईं GM साहिब जे नज़रिए ते अमल करियूं। जसकम बशीर कुरैशी पारां निकितल पैदल मार्च मथां मुख़्तलिफ़ हंधनि ते ॻोठाणनि गुल निछावर करे भरपूर आजियां कई। क़ौमी शाहराह ते सख़्त गर्मी खां बचाव लाइ थधी ऐं शरबत जूं सबीलूं पिणु लॻायूं वियूं हुयूं। जितां पैदल मार्च कंदड़ थधो पाणी ऐं शरबत पी रहिया हुआ ऐं पैदल मार्च कंदड़नि ते गुलनि जी वर्खा पिणु कई वई हुई। जसकम पारां जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी जी अॻुवाणी में लाक़ानूनियत, बदअमनी, क़बीलाई झेड़नि, मंशात ऐं ॿियनि समाजी बुराइनि ख़िलाफ़ एहतजाजी जलूस कढियो वियो, जंहिंमें हज़ारे माण्हुनि शिरकत कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे सनान खान कुरैशी चयो त मंशात कीअं थो पहुचे, महांगाई एतिरी वधी वई आहे, जेको माण्हू 1000 रुपयो ॾियारी खणे थो, उन जे घर में 5 भाती 6 भाती त हू उन्हनि जो पेट गुज़र नथो करे सघे। हू उन्हनि माण्हुनि खे पंहिंजे घर जे भातियुनि खे मानी दॿो टुकुर नथो खाराए सघे। हिकिड़ो वेलो खाइनि था, 2 वेला हू बुख ते सुम्हनि था। जॾहिं रातिनि जो बाज़ारियूं बंदि थियूं थियनि, सब्जी मार्केटुनि में मासूम ॿारड़ा, मासूम नियाणियूं जॾहिं उतां किनी सब्जी खणी करे उन सब्जीअ खे धोई करे पंहिंजे घर में पचाइनि था, इन खां वधीक ॿियो कहिड़ो ज़ुल्म हुजे। अवामी तहरीक जे सरबराह रसूल बख्श पलीजे जी 8वीं वरसी जूं तयारियूं जारी आहिनि। तयारी कमेटीअ जो इजलास अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी जी सदारत हेठि हैदराबाद में थी गुज़रियो, जंहिंमें वरसी जे तयारियुनि जो जाइज़ो वरितो वियो। मुख़्तलिफ़ कमेटियुनि वरसी तयारियुनि जी रिपोर्ट पेश कई। इजलास खे ख़िताब कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी चयो त रसूल बख्श पलीजे साहिब जी वरसीअ जो जलसो पलीजे साहिब खे ख़िराज तहसीन पेश करण सां गॾु सिंधी क़ौम जो हिकु सगारो एहतजाज पिणु आहे। हुन चयो त जलसे आम में अमरीकी साम्राजी दहशतगर्दी, वसीलनि ते धाड़नि, पाणी जी हथरादो खोट, औरतुनि जे क़तलाम ऐं ॻाटे टोड़ महांगाई ख़िलाफ़ हिकु ज़बरदस्त एहतजाज रिकॉर्ड करायो वेंदो। सॼी सिंध मां पार्टी कारकुन, हारी, मज़दूर, शागिर्द ऐं उस्ताद 7 जून ते जुंगशाही पहुची सिंधी क़ौम जे रहबर रसूल बख्श पलीजे साहिब खे ख़िराज तहसीन पेश कंदा।
अॻवाननि वधीक चयो त चश्मा जहलम लिंक केनाल ऐं तोसा पंजनंद लिंक केनाल खे फौरी तौरु बंदि करण जो मुतालबो करियूं था। ही ॿई ॿोॾियुनि वारा केनाल आहिनि। सिंध में हिन वक़्तु फसलनि लाइ पाणी कोन्हे, ॿेजारो सुकी रहियो आहे। फौरी तौरु पंजाब जा फील्ड केनाल बंदि करे सिंध खे हिसे जो पाणी ॾिनो वञे। इम्कानी 28 आइनी तरमीम खे सिंध ख़िलाफ़ साज़िश करार ॾींदे हुन चयो त पीपल्स पार्टी इम्कानी 28 तरमीम वसीले सिंध खे टुकड़ा करण लाइ तयारु आहे। 26 ऐं 27 तरमीम लाइ हिन तरमीम वसीले सिंध समेत समूरियुनि क़ौमनि मथां मुआशी हमिलो कयो पियो वञे। वसंत थरी वधीक चयो त हुक्मराननि महांगाई करे आवाम खे निपोड़े छॾियो आहे। बुख सबबि सिंध में हज़ारे माइरूं वेम दौरान फ़ौत थी रहियूं आहिनि। WHO जी हिकु रिपोर्ट मूजिबि वेम दौरान माइरनि जी फ़ौतगी जो तइदादु सिंध में सॼे मुल्क खां वधीक आहे। पीपल्स पार्टी सरकार सिहत खाते जी बजट हड़प करे बेरोज़गारी महांगाई में इज़ाफ़ो करे हज़ारे मासूम ॿारनि खे ॼमण सां यतीम करे छॾियो आहे। हुन चयो त वेम दौरान माइरनि जी फ़ौतगी हुकूमती क़त्ल आहे। सिंध तोड़े वफ़ाक़ी सरकार हिन मामले जो फौरी नोटिस वठनि ऐं हंगामी तौरु इहो रोकण लाइ के उपाउ वठनि। PPHI ऐं सिंध सरकार जी करप्शन सबबि सिंध जे समें वेम घरनि जी बिल्डिंग ई कोन्हे। इजलास में अवामी तहरीक जो मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कातियार, एडवोकेट राहिल भुट्टो, डॉक्टर रसूल बिश ख़ासकेली, सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर उमरा समो ऐं ॿिया अॻवान शरीक थिया। सिंध समाजी सतह पारां सिंध जे महान माण्हू कामरेड हैदर बख्श जतोई जी वरसी मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। 21 मई ख़मीस जे ॾींहुं सुबुह जो 10 वॻे कामरेड हैदर बख्श जतोई जी वरसी जे मौक़े ते सिंध समाजी सतह पारां कलोड़ा कॉलोनी हैदराबाद में संसद मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जी वर्खा कई वेंदी। हिन सरगर्मी में सिंध समाजी सतह जा मरकज़ी अॻवान नवाज़ निज़ामाणी, एडवोकेट सईदा असमा शाह, सतार सरोही, हुसैन सारंग, कामरेड अज़हर पठाण ऐं ॿिया पिणु शरीक थींदा। कंडियारो में वर्क्स एंड सर्विस डिपार्टमेंट जी 4 एकड़ सरकारी ज़मीन ते PP हुकूमत जी सरपरस्ती में बिल्डर माफ़िया जे कब्ज़े ख़िलाफ़ ऐलानियल एहतिजाज जी सिंध यूथ एक्शन कमेटी पारां हिमायत कई वई आहे। 24 मई ते कंडियारे में ऐलानियल एहतिजाजी धरणे में सिंधु नवाज़ गांघरो हिमायत जो ऐलान कयो। सिंध सागर पार्टी जा कारकुन हमदर्द ऐं गैरतमंद शहरी हिन एहतिजाज में भरपूर नमूने शरीक थींदा। ख़ैरपुर नाथन शाह जे शागिर्दनि ऐं सियासी समाजी कारकुननि पारां वफ़ा नाथन शाही पब्लिक लाइब्रेरी खे फौरी तौरु फ़ाल करण लाइ सख़्तु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज जी अॻवानी ज़ाकिर चांडियो, अमजद लुंड, सईद चांडियो, सगीर लुंड, सदीर चांडियो, साबिर चांडियो, काशिफ मल्लाह, आतिफ़ मल्लाह, एडवोकेट आकिब चांडियो, सोबत गोपांग, आरिफ़ चांडियो, गमशाद बुरफत ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवान चयो त पीपल्स पार्टी सरकार सिंध जी तालीम ऐं इल्मु दुश्मन पॉलिसियुनि सबबि ख़ैरपुर नाथन शाह जी वफ़ा नाथन शाही पब्लिक लाइब्रेरी गुज़िरियल 15 सालनि खां बंदि पियल आहे, जंहिं करे हज़ारे शागिर्द इल्मी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहिनि। एहतिजाज कंदड़नि चयो त शागिर्दनि जे मुसलसल जदोजहद ऐं एहतिजाजनि खां पोइ लाइब्रेरी जी इमारत मुकमिल कई वई, पर अॼु ताईं न किताब फ़राहम कया विया आहिनि, न मुस्तक़िल अमलो मुक़ररु कयो वियो आहे ऐं न ई पढ़ंदड़नि लाइ लाइब्रेरी खोलण जी का तारीख़ ॾिनी वई आहे। हुननि चयो त सिंध हुकूमत ऐं सक़ाफ़त खातो ॼाणी वाणी लाइब्रेरी खे गैर फ़ाल रखणु चाहे थो त जीअं उहा इमारत मुस्तक़बिल में कंहिं ॿिए मक़सद लाइ इस्तेमालु करे सघिजे। अॻवाननि चयो त एडवोकेट आतिफ़ मल्लाह पारां सूबाई मुहतसब सिंध वटि दाख़िल कयल दरख़्वास्त ते सिंध जे सक़ाफ़त खाते तफ़सीली रिपोर्ट जमा कराई, जंहिंमें सक़ाफ़त खाते पाण तस्लीम कयो आहे त वफ़ा नाथन शाही पब्लिक लाइब्रेरी गैर फ़ाल आहे। रिपोर्ट मूजिबि लाइब्रेरी खे SNE ऐं अमले जी मंज़ूरी नाणे खाते वटि इल्तिवा में पियल आहे, जंहिंजे करे न बजट जारी थी सघी आहे, न अमलो मुक़ररु थियो आहे, न ई आवाम खे किताब पढ़णु ऐं जारी कराइण समेत सहूलियतूं मुयसरु आहिनि। एहतिजाज कंदड़नि वधीक चयो त सक़ाफ़त खाते पंहिंजे रिपोर्ट में सिर्फ़ु हिकु ऑफिसर ऐं 2 चौकीदार रोज़ानी पघार ते मुक़ररु करण जी दावा कई आहे, पर हक़ीक़त इहा आहे त जॾहिं बि शागिर्दनि ऐं शहरियुनि लाइब्रेरी जो दौरो कयो आहे त उते ताला लॻल हूंदा आहिनि।
को बि अमले जो माण्हू मौजूदु नाहे हूंदो। हुन चयो त सकाफ़त खाते जी रिपोर्ट में इहो बि वाज़िह नाहे कयो वियो त SNE मंज़ूरु थियण बैदि लाइब्रेरी कॾहिं फ़ाल थींदी, जंहिंमां हुकूमत जी संजीदगी ते सवाल उथी रहिया आहिनि। सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे वाइस चेयरमैन निसार अली कीरियो जी सदारत हेठि तालुक़े काउंसिल जो इजलास ज़िले सदर शाहनवाज़ अली कीरियो जी रिहाइशगाह ते नवाब शाह में थी गुज़रियो, जंहिंमें डिवीज़नल सदर बाग़ी रफ़ीक मलाह, ज़िले सदर शाहनवाज़ अली कीरियो, ज़िले अॻवान बुढल मंगसी, गुल इनकलाबी, अब्दुल गफ़ार डहराज ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। शहदाद कोट में सताफ़ पारां डिग्री कॉलेज शहदाद कोट जे प्रिंसिपाल ख़ालिद खटियाण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। सताफ़ जे मरकज़ी अॻवान गौस बख़्श मंगसी, शाइक़ अली जागिराणी, ज़ैब हुसैन जागिराणी ऐं ॿियनि चयो त जॾहिं खां ख़ालिद खटियाण डिग्री कॉलेज जो प्रिंसिपाल मुक़ररु थियो आहे, तॾहिं खां डिग्री कॉलेज जे शागिर्दनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। हुन चयो त फ़ीस में हथरादू वाध करे ग़रीब शागिर्दनि खां ॻरी फ़ीस वसूल कई पई वञे। कॉलेज जी ॻरी फ़ीस वसूल करण जे करे ग़रीबनि जो औलाद परेशान आहे। हुननि मुतालबो कंदे चयो आहे त करप्ट प्रिंसिपाल खे शागिर्दनि सां इंसाफ़ करण लाइ हटायो वञे, ॿी सूरत में तहरीक जारी रहंदी। पंगरियूं में पिणु मर्कज़ तरफ़ां अचो त सिंध संवारियूं मुहिम तहत एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते फ़नकारनि वॾे अंग में शिरकत कई ऐं उस्ताद गुलज़ार अली ख़ान सांगड़ाई खे भेटा पिणु पेश कई। बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियूं ख़तम थी नाहिनि सघियूं। तुर्बत मां वधीक हिकु शहरी खमिजी वियो आहे, जॾहिं त पंजगोर मां हिकिड़ो ॼणो बाज़ियाब पिणु थियो आहे। ज़िले केच जे इलाइक़े शीकहन वारे इलाइक़े जो रहवासी 33 सालनि जो मोहम्मद ईसा जबरी तौरु खंबे गुम कयो वियो आहे। ॿिए पासे पंजगोर जे इलाइक़े सां तालुक़ु रखंदड़ करीम वल्द अब्दुल रशीद बाज़ियाब थी घर पहुची वियो आहे। बलूचिस्तान में हिकिड़े पासे जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो जारी आहे त ॿिए पासे जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो वञे थो। बलूचिस्तान जे मरकज़ी शहर कोयटा में जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ वाइस फॉर बलोच मिसिंग पर्सन पारां तनज़ीम जे चेयरमैन नसरुल्लाह बलोच जी अॻवानी में एहतिजाज काल बि जारी रखियो वियो। एहतिजाजी कैंप खे 6168 ॾींहं गुज़री चुका आहिनि, जॾहिं त अञा बि नौजवाननि खे खंबे गुम करण वारो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त बलोच फॉर मिसिंग पर्सन पारां एहतिजाज पिणु कयो वञे थो। तनज़ीम जे चेयरमैन नसरुल्लाह बलोच चयो आहे त जबरी गुमशुदगियूं इंसानी हक़नि जी संगीन ख़िलाफ़ वर्ज़ी आहिनि। इन मसइले जे मुस्तक़िल हल लाइ अमली क़दम खणण जी ज़रूरत आहे। ॿिए पासे ख़दीजा बलोच जी गैर क़ानूनी गिरफ़्तारी ऐं अदम बाज़ियाबी ख़िलाफ़ वारसनि जो एहतिजाज काल्ह बि जारी रहियो। वारसनि जो चवणो त ख़दीजा बलोच जी हिफ़ाज़त सां आज़ादी ज़रूरी आहे। असांजे इन मुतालबे ते इंतिज़ामिया तोड़े इख़्तियारियुनि के बि क़दम नाहिनि खंया। उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। ॿिए पासे बलूचिस्तान में हिकु महीने लाइ कलम 144 लागू कयो वियो आहे। मेहराबपुर में NCHD मुलाज़िमनि पारां लोधी चौक ते तालका सदर उस्ताद आशिक़ हुसैन राजपर जी अॻवानी में मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते उस्ताद आशिक़ हुसैन राजपर, मोहम्मद नदीम सांघी, बशीर अहमद ॼाॼूहो, मोहम्मद आज़म ऐं ॿियनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे 18वीं तरमीम तहत सूबे हवाले कयो वियो, पर हिन वक़्त ताईं न असांखे पको कयो पियो वञे न वरी वक़्त सिर पघार थी ॾिनी वञे। हुननि वधीक चयो त असांजा जाइज़ मुतालबा मंज़ूरु न थियण करे असां फ़ाक़ा कशी वारी ज़िंदगी घारण ते मजबूर थी विया आहियूं। पिपरी में वापारी ग़ुलाम मुस्तफ़ा ऐवान जे घर ते मुबैना ज़बरदस्ती कब्ज़े वारे मामले ख़िलाफ़ पिपरी जे वापारियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते ग़ुलाम मुस्तफ़ा राहू जो अमीर जतियाल ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त
मक़ामी वापारी घर मालिक ग़ुलाम मुस्तफ़ा ऐवान साल 2019 में प्लाट ख़रीद करे पंहिंजे घर जी अदावत मुकमिल कई, पर बाद में रशीद गबोल, मोहम्मद गबोल ऐं संदसि साथियुनि मुबैना तौरु ज़बरदस्ती कागज़नि ते सहियूं वरितियूं। मलीर जे रहवासियुनि पारां लैंड माफ़िया ऐं मोहम्मद गबोल मथां कातलाणी हमले ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। दुर मोहम्मद ॻोठ जे रहवासियुनि लैंड माफ़िया ऐं मोहम्मद गबोल मथां थियल कातलाणी हमले ख़िलाफ़ डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब आॾो एहतिजाज कंदा आहिनि। कश्मीर में गूंगी ऐं ॿोड़ी निगरी सां इज्तमाही ज़्यादती कई वई। कश्मीर में 13 वरियनि जी निगरी सां इज्तमाही लॼालुट कई वई। वारसनि चयो आहे त मेडिकल में ज़्यादती जी तस्दीक थी आहे। इल्ज़ाम हेठि आयल 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। गंबट में गेड़ू शाख में पाणी जी खोट ऐं पाणी जी चोरी ख़िलाफ़ पुछड़ी जे आबादकारनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। गेड़ू शाख में पुछड़ी ताईं ज़रई पाणी न पहुचण करे फ़सल सुकी रहिया आहिनि। आपाशी अमलो रिश्वत एवज़ ख़ामोश तमाशाई बणियल आहे। अॻवाननि चयो आहे त जेकॾहिं असांखे पंहिंजे हिसे जो पाणी न ॾिनो वियो ऐं शाख जी खाटी न कराई वई त एहतिजाजी तहरीक हलाईंदासीं। ऐं हाणे पेश करियूं था अदबी दुनिया जो अहवाल। सिंधी अदबी संगत हैदराबाद जी गरजाणी नामवर शाइरा डॉक्टर रुखसाना पीरीत जी सदारत में खानाबदोश राइटर्स कैफ़े जी पार्क सिंध म्यूज़ियम हैदराबाद में थी गुज़रे। शाद निमाई ऐं सलीम चन्ना गज़ल पेश कया। नूर हुसैन कल्होड़े बिना उनवान कहाणी पेश कई, जॾहिं त मुकेश बारथाणी रायचंद सुटहड़ जो तारुफ़ ऐं आबिद उनड़ नसरी नज़म पेश कयो। शाद निमाई जे गज़ल ते ॻाल्हाईंदे डॉक्टर रुखसाना पीरीत, सैद ज़वार नक़वी, गुल सिंधी, वाहिद कांदड़े ऐं वहीद गाहे चयो त गज़ल में समाजत जो ॾेख निभाया आहे। ख़्याल ऐं लहजो शाइर जो पंहिंजो आहे। सलीम चन्ना जे गज़ल ते ॻाल्हाईंदे नज़ीर मलकाणी, एहसास मीरल, ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंगी, इमरान सुमरे ऐं आबिद उनड़ चयो त गज़ल बैतनुमा ऐं ख़्याल जदीद आहे। ॿोली जो इस्तेमालु निज पिण वारो आहे। नूर हुसैन कल्होड़े जे बिना उनवान कहाणी ते ॻाल्हाईंदे सलीम चन्ना, शाद, मुकेश बारथाणी ऐं डॉक्टर रुखसाना पीरीत चयो त कहाणी में क्लाइमेक्स छिरकाईंदड़ हुअणु घुरिजे जेका खोट महसूसु थिए थी ऐं कहाणी नैरेटिव अंदाज़ में लिखणु घुरिजे। कहाणी में रिपोर्टिंग वधीक आहे। टेक्नोलॉजी दौर में लिखण जो तथ्य या ख़ुलासो पेश कयो वञे त वधीक पढ़ंदड़नि में चाह पैदा थींदो। मुकेश बारथाणीअ जे रायचंद सुटहड़ जे तारुफ़ ते ॻाल्हाईंदे एहसास मीरल, दरिया ख़ान पीरज़ादे ऐं मुजद्दिद कुरैशी चयो त रायचंद सुटहड़ जो तारुफ़ अहम आहे। अहिड़ा तारुफ़ नौजवान जे लाइ उत्साह जो ज़रियो आहिनि ऐं तारीख़ जो हिसो बणिजंदा। गरजाणी में डॉक्टर रुखसाना पीरीत, सैद ज़वार नक़वी, सलीम गुल, नज़ीर मलकाणी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। शाइरनि ऐं अदीबनि मंसूर कादर जुणिजे खे सिंधी अदब जो जाखोड़ किरदारु करार ॾींदे चयो आहे त मंसूर कादर जुणिजो हिकु अदब ऐं तहरीक ऐं इदारे तौरु पंहिंजी सुञाणप कराइण में कामयाबु वियो आहे। तारीख़ मंसूर कादर जहिड़नि किरदारनि ते हमेशह फ़ख़्रु कंदी रहंदी। अहिड़ो इज़हार बज़्म रूह रिहाण पारां नामवर अदीब, लेखक ऐं अॻूणे शागिर्द अॻुवाण मंसूर कादर जुणिजे जी सालगिरह जे मौक़े ते साणुसि रचायल मोहबती महफ़िल में कयो वियो। तक़रीब में नामियारनि अदीबनि, शाइरनि ऐं दानिशवरनि खेसि भेट जी भरपूर कोशिश कई। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।